नाज़िन पनियाकिल भरिसां नींगरीअ सां ज़्यादती कंदड़ जवाबदार कानून जी पकड़ में न अची सघिया। बासर जवाबदारनि हथां ज़्यादती जो निशानो बणियल नारी ऐं संदसि वारिस इंसाफ़ जो ओसीअड़ में वेठल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अयाज़ शेख जी रिपोर्ट। पनवाकिल भरिसां बासर जवाबदारनि हथां ज़्यादती जो निशानो बणियल यतीम न्याणी सोबिया सां इंसाफ़ न थी सघियो। भाईजी थाणे जी हद ॻोठ मारख चाचड़ जी रहवासण 17 वरनि जी नारी सोबिया शेख बेहाल बणियल आहे, पर पुलिस संदसि ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम आहे। भाईजी पुलिस एलाज़न ऐं मिंथुनि बैदि मासूम नारी खे ज़्यादती जो निशानो बणाईंदड़ जवाबदारनि मथां केस त दाख़िल कयो आहे, पर बासर जवाबदारनि आरो बेवस बणियल आहे। तालका अस्पताल में जारी कयल नारी जी इब्तदाई मेडिकल रिपोर्ट मूजिब नारी सां ज़्यादती जी तस्दीक पिण थी आहे, पर कानून खां ॾाढा जवाबदार सरेआम घुमंदे मुतासिर नारी जे वारसनि खे केस तां हथ खणाइण लाइ धमकाए रहिया आहिनि। इन सिलसिले में मुतासिर नारी तोड़े संदसि वारसनि आवाज़ टीवी वारो दाहींदे ॿुधायो त मां कपिड़ा धोआं पई, मूंखे 2 ॼणा ॿाहिरि बीठा, हिकु ॼणो दीन उर्फ़ उहो गेले अंदरि। इंसाफ़ खपे, मूंसां नाजाइज़ी कई अथऊं, मूंखे ज़ोरी धमकियूं ॾेई पिस्टल खणी आया आहिनि ज़ोरी मुंहिंजे मथां। बिलावल दीन उर्फ़ फारूक बदर मूंसां न कयो अथऊं ज़ुल्म, मूंखे इनखे फांसी मिले, मूंसां नाजाइज़ी आहे, मूंखे हाणे जो हाणे इनखे सज़ा खपे। इहा छोकिरी अकेली वेठी, हिन जा पीउ ऐं भाइर कम ते आया, वरी ॿाहिरां आया मोटी, छोकिरो आहे मुंहिंजो माना ओॾां जो मारो टुटा असां फुफो उहो बि हुयुसि, हिन सां भाउ बि हुयो, पोइ भॼी आया दाह कयूं, छोकिरी रड़ियूं, पाड़े में को बि न उथियो, न को कंहिं दाह कई न रड़ कई, छोकिरी पोइ हिकु ॼणी छा थी करे सघे पई। तव्हां सोचो न, पुलिस कुझु कोन कया, हिन महिल ताईं वेठा आहिनि, 8 ॾींहं आहे त पुलिस कुझु ई नथी करे। हाणे असां चऊं अञा ॿधे न, 2 टे जेके आहिनि जा नाला आहिनि उहे त ॿधे न। असांजो इहो मुतालबो आहे त असांजो हक़ु थिए, न थिए हक़ु थिए। गवर्नमेंट खां इल्तिजा कयूं था, असां इंसाफ़ खपे। SSP सखर, DIG सखर, IG सिंध ऐं वज़ीर सिंध खे चऊं था त असां इंसाफ़ कयो वञे। छोकिरी अकेली रही पई हुते, कपिड़ा धोई पई, मुंहिंजो भाउ को सामान खणी करे मामे ॾे काॾे ॿियो, उनसां नाजाइज़ी थी आहे। माना वॾो असांखे सर टार्चर एॾो परेशान करनि था, नाजाइज़ी बि असां सां, ऐं उन सां हिकिड़ो पुलिस वारो मिलियल आहे, उहो एॾो बदमाशी। मां कल्ह थाणे ते वियो आहियां, चए बाबा तूं छो आयो आहे, बाबा असांजी FIR थियल, एॾी बदमाशी। चए बाबा छा थींदो, फ़ैसिलो करे जान छॾायो। पहिरियों असां फस्ट टाइम में असां टारनि पिया, चए बाबा असां FIR जेको आहे त माण्हू ॿधी कंदा, बाबा FIR कयो, माण्हू पुलिस खां गुजान छा, ज़मीन में हुजे आसमान में पुलिस कढी वेंदी आहे। मेडिकल लेटर ॾिनई, उहो बि ॾिनई, मेडिकल लेटर ॾिनई, FIR में माना असांखे ॾींहं में 10 दफ़ा वञिणो पए, पोइ जीअं हिकिड़ा माण्हू भागी थी वञनि, हथु कढी वञनि, ॻाल्हि खे दफ़न करनि, माना सर को माना एक्शन न थियो आहे। FIR खां बि को एक्शन न थियो आहे। इन्हनि खे सज़ा ॾिनी, इन्हनि खे एॾी ख़तरनाक सज़ा ॾिनी, जीअं ईंदड़ कंहिंजो बि नसुल कंहिं न्याणी खे ॾिसे न त 7 दफ़ा सोचे, मिसाल थी वञे त कंहिंजी न्याणी सां कीअं कबी आहे। असांखे उमेदु आहे असांखे इंसाफ़ मिलंदो। औरतुनि जे हक़नि लाइ कमु कंदड़ तंज़ीमुनि तोड़े पुलिस ऐं चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त बाअसरनि जे ज़ुल्म जो निशानो बणियल मासूम यतीम न्याणी जी दर्द जो नोटिस वठी इंसानियत जे वेस में लिकल वहशी जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए खेनि इबरतनाक सज़ा ॾियारनि, जीअं ॿीहर को शैतान सिफ़त जवाबदार कंहिं न्याणी ॾांहुं मेरी अखि खणी न ॾिसी सघे। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ TV न्यूज़, पनवाकिल।